नौशर फिरोज का खबर शामिल कई पिया डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक ठारू शाह भोटी वासी प्यार जो परनो कंदड़ औरत जो ॿारनि समेत मुड़स जे ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। ठारू शाह भरसा ॻोठ भोटी वासी औरत परवेज़ा मंगी ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची रोईंदे ॿुधायो त मां 9 साल अॻु मंसूर भट्ट सां प्यार जो परनो कयो हुयो। मुड़ुस हाणे कंहिं ॿी औरत सां नाजाइज़ लाॻापा रखिया, जंहिं सबबि मूंखे रोज़ बिलाजवाज़ तशदुद करे ऐं ख़र्च जा पैसा घुरंदा मारकुट करे घरां निकिरी वञण जूं धमकियूं ॾिए थो। हुन चयो त मां मुड़ुस जे तशदुद खां तंग थी 2 ॾींहं अॻु सड़ा शाख में ॿारनि समेत टपो ॾिनो हुयो, जेको इलाइक़े वासियुनि मूंखे ऐं ॿारनि खे शाख मां कढी बचाए वरितो। हुन चयो त मुड़ुस जे ज़ुल्म खां तंग थी मां ॿीहर आपघात करण ते मजबूर थी वई आहियां। मां तर जे वॾेरनि चङनि मुड़ुसनि ऐं पुलिस खे दाहूं ॾिनियूं, पर को बि मुंहिंजी ॿुधण लाइ तयारु न आहे। हुन चयो त फौरी तौर मुंहिंजे मुड़ुस खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में ॿारनि समेत पाण खे मारे छॾींदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार ॻोठ जा वॾेरा मुंहिंजा साहिरा पुलिस ऐं मुड़ुस हूंदो। हुन SSP नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर मामले जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। परवेज़ आहे मुंहिंजी शादी भुटन में थी, मोहबत जी शादी आहे। मुंहिंजे घरवारे जो नालो ख़ुदा बश्का। असांजी शादीअ खे 9 साल आहे। मुंहिंजो पहिरियां मुड़ुसु सही हूंदो, जॾहिं को इस्लामाबाद वियो आहे मुंहिंजो मुड़ुसु बिगड़ियो आहे, ख़र्च वर्च कुझु बि नथो हुजे। माना अचे थो इस्लामाबाद मां मूंखे रोज़ मारणु कुटणु, माना एतिरी हद ताईं मजबूर करणु, माना ग़लतनि रस्तनि ते माना मूंखे ख़र्च न ॾींदो त मां अख़्तियार ग़लती रस्तो कंदसि न। मुंहिंजो ॿियो रस्तो कहिड़ो आहे? मुंहिंजा बच्चा आहे, धीउ आहे, पुटु आहे। मूंखे एतिरी हद ताईं मजबूर कयो अथसि। मां कल्ह 3 ॾींहं बि शाख में बच्चो वठी वञी पंहिंजो पाण ॾिनो आहे, मूंखे वॾेरनि कढायो आहे। मूंखे एतिरो मजबूर करे चयो अथसि छा तो बसि ख़र्च न, बसि होॾां हिकिड़ी रन सां लॻो आहे, जॾहिं रन सां लॻो आहे हेॾा बच्चनि जा बिगड़ ख़राबु थियो अथसि। केॾीमहिल लट अचे थो मूंखे मारे, मुंहिंजे बच्चनि खे सभु असांखे मजबूर करे रखियो अथई। मूंखे हिन मजबूरीअ ते बि इख़्तियार कई थी वञा सभिनि खे त